अस्सलाम वालेकुम दोस्तों। अलाए मां तव्हांखे नज़र अचां थो अलाए नथो अचां, बहरहाल बीठो त लाइट जे अॻियां आहियां। अॼु मुश्ताक सर्की साहब जे हिन फेसबुक पेज तां लाइव अचूं पिया ऐं अॼु हिते असां सभु गॾु थिया आहियूं। जीअं मुश्ताक सर्की तव्हांखे शुरूअ में ई इतला कयो हुयो त सिंध जा ॿ वॾा शाइर, ॿ वॾा गुलकार, जेके ॾात धणी बि चऊं असां, उन्हनि जे विच में ठाह कराइण लाइ हिते पहुता आहियूं। कराची जेका सिंध जी राजधानी आहे, उनजे सिंधी वसंदी शहीद शाह इनायत विलेज में अब्दुल गफ़ार गोपांग साहब जी उताकत ते असां सभु मौजूदु आहियूं। हिते इरशाद जागरानी साहब बि मौजूदु आहे, वहीद हकड़ो साहब बि मौजूदु आहे, अलीगुल मल्ला बि आहे, मां बि आहियां, अमजद साले ईसानी आहे, काइम रिंद साहब बि आहे ऐं ॿिया दोस्त जेके मुश्ताक सर्की साहब सां गॾु आया आहिनि। माजिद समो असांजे नंढे खंड जो तमामु वॾो साहफ़ी, उहो बि मौजूदु आहे। त पुठियां तव्हां ॾिसंदा हूंदव मुंहिंजे तमामु घणा हिते माण्हू मौजूदु आहिनि, पर असां SOPs जो ख़्यालु रखंदे थोरो परे परे उन्हनि खे विहारियो आहे। ॻाल्हियूं जेके थियूं त थियूं, उहे के बि ॻाल्हियूं पोयूं न खोटियूं कंहिं बि, ऐं सुठी ॻाल्हि बि न आहे जो पुराणियूं ॻाल्हियूं खोटजनि हरू भरू। ऐं ॿई धुरियूं जेके आहिनि उहे हाणे खीर खंड थी वियूं आहिनि। ऐं हाणे हलूं था असां मुश्ताक सर्की साहब ॾे, जेको साम्हूं वेठो आहे। हाणे साईं मां इंट्रो ॾेई छॾियो, हाणे वधीक तव्हां तफ़सील पुछूं था मुश्ताक सर्की। अदा सॼी सिंध खे छाकाणि त मुबारकूं हुजनि ऐं ही अहिड़ो कमु आहे ॿिनि धुरियुनि में ठाह कराइण जो ऐं वॾो इम्तिहान हुजे थो। उन वक़्तु जॾहिं पाण में झेड़ींदड़, हाणे सोर्स ऑफ कन्फ्लिक्ट कहिड़ो बि हुजे, यानी वजाए तनाज़ा, पर झेड़ींदड़ ॿई नाले वारा शाइर फ़नकार आहिनि ऐं ही के आम माण्हू न आहिनि। हिननि जो हिकिड़ो स्टेक आहे मुआशिरे में, हिननि जो हिकिड़ो वॾो असर रसूख़ आहे ऐं ही जेको लिखनि था, जेको ॻाइनि था, माण्हुनि खे ॿुधनि था। पर जॾहिं इहे माण्हू पाण में आमो साम्हूं थींदा, हिन जो अल्टीमेट नुक़सानु सॼी सिंध जे नौजवाननि खे, हिननि जे फैन फॉलोइंग में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पहुचंदो ऐं उहे पाण खे इम्तिहान में विझंदा। ऐं इहो ई सबबु हुयो जो असां सिंध जी दिलि कराची में अॻे ई धारियुनि सां जेको आहे मुआदा अटकाए वेठा आहियूं। असांजी तोपुनि जो रुख पंहिंजे सिंधियुनि जे दिफ़ा जे लाइ हिते धारियुनि आहे, पर उन विच में जॾहिं अहिड़ा नाले वारा माण्हू, सोच, दानिश, फ़हम रखंदड़ माण्हू जेके आहिनि, पाण में इहे नंढड़ी मामूली ॻाल्हियुनि ते तीर सिधा कनि हिक ॿिए ॾांहुं, त इहो हर जेको साञावंद आहे, जेको सिंध सां प्यारु करे थो, हिननि सेलिब्रिटी सां प्यारु करे थो, उहो सोचण ते मजबूर आहे त इहो अमल ग़लति आहे। ऐं जीअं ई ॿिनि ॾींहंनि खां सॼी सिंध जा माण्हू मूंखे अप्रोच पिया कनि, दोस्त जेके असांजा म्यूचुअल फ्रेंड्स आहिनि, त ही वहीद हकड़ो साहब ऐं इरशाद जागीरानी साहब तोड़े ॿिया जेके दोस्त आहिनि, इहे मूंसां गॾु फेसबुक ते बि आहिनि। त इन्हनि जूं सॼियूं शयूं मूं ॾिठियूं ऐं जीअं ई सिंध जे नौजवाननि, ख़ासि तौर ते जेके सिंध जी राजधानी कराची में कोरंगी, मलीर, चकरा ॻोठ, सचल ॻोठ, इन शांति नगर, सिंधी वसंदनि में बलोच ॻोठ, बंगोपीर, हिते हिननि खे ॿुधनि था, फॉलो कनि था, उन्हनि जो वॾो ज़ोर हुयो साईं तव्हां को किरदारु अदा कयो त शाइल को पाण में ठाह थिए। ऐं मां हिन ॿिन्ही दोस्तनि खे सलाम थो पेश कयां, जिन असांखे इज़त बख़्शी आहे, जिन मान ॾिनो आहे ऐं जिन इन मोहबत वारे पैगाम खे जॾहिं असां खणी आयासीं त उनखे मान ॾींदे सभु शयूं जेके आहिनि ऑफ दी कैमरा जॾहिं लाइव न हुयासीं, सोराब सूमरो ऐं अलीगुल मला थोरी शैतानगिरी आराम पई कई जहिड़ो कराइण जी, पर असां उनखे जेको आहे नाकाम कयोसीं। ऐं माजिद समो जेको ऑलरेडी हिकिड़ो मीडिया में जिन बि उन सां दोस्तनि कमु कयो, आदम बेज़ार शख़्सियत आहे, सभिनी ख़बर आहे, पर अॼु उहो बि तमामु घणो संदरा ॿधी वेठो हुयो, उनखे बि रोकियोसीं। हिकिड़ो रिंद साहब आहे ऐं रिंद साहब बि तमामु घणो जज़्बाती हुयो। सभिनी दोस्तनि जे इन जज़्बनि जी क़दुरु आहे। ईअं ई वहीद साहब सां जेके दोस्त गॾु आहिनि, बुरड़ो साहब आहे, या असांजा जेके दोस्त आहिनि, ही दीनारी साहब आहे, जंहिंजे मां वाईफाई तो हलां पियो, सरकारी ख़र्च तो इहो लाइव, त ही उहे माण्हू आहिनि जेके मोहबतूं विखेरनि पिया ऐं इन तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झी मूंखे अप्रोच कयो। ऐं ॿिन्ही दोस्तनि, याने ही तव्हां ॾिसो मंज़र गोपांग साहब जे, अब्दुल गफ़ार गोपांग साहब जे हिन शाह इनायत शहीद विलेज में असां वेठा आहियूं घर ते, त हिते वॾे अंग में ही दोस्त सभु बीठा आहिनि। तव्हां ॾिसो त ही उहे कराची जा नौजवान आहिनि जेके हिन ख़ैर जे कम में असां सां गॾु बीठल आहिनि ऐं हिननि जो इहो ई हुयो त साईं हिननि सभिनी खे पाण में ख़ासि तौर ते जेको आहे वहीद हकड़े साहब खे, इरशाद जागीरानी साहब खे, ऐं जॾहिं मां इरशाद जो नालो थो खणां त बार बार मूंखे रांझाणी थो अचे शहीद ज़हन में, त ही जागीराणी आहे, हू रांझाणी आहे, अलाह साईं खे हयाती ॾे, पर मां हिनखे हिन शाइरी वारे जहिड़े में शहीद थियणु न ॾींदुसि।
इहो तव्हां सां वाइदो आहे। त इहो ई सबबु आहे इन्हनि जूं हयातियूं बचाइण, इन्हनि जूं इज़तूं बचाइण, इन्हनि जी फॉलोइंग खे बचाइण जे लाइ असां अॻिते वधा आहियूं। ऐं हिननि दोस्तनि खे सलाम हुजे, ही जेके बि दोस्त आहिनि असांजा सवें दोस्त, इहे पहिरियों असां वियासीं सफूरा ते साईं अलीशेर गबोल वटि, जेको शाइर हुयो ऐं जंहिंजो इहो मसइलो थियो, जेका वीडियो वायरल थी, उनखे असां परचायोसीं। ऐं उतां असां वरी जेको आहे वही धकड़े साहिब खे मेड़ कयोसीं त साईं असांखे ॾिसो, सॼी सिंध खे ॾिसो ऐं हलो, इरशाद जूनियर सीनियर आहे, ग़लति आहे, सही आहे, सॼा हिसाब किताब छॾे असां सां गॾु हलो भाकुर पाइण। त जंहिंखां पोइ वहीद हकड़े साहिब, अलीशेर साहिब, बुरड़े साहिब, सभिनी जेको आहे जेके बि दोस्त वेठा हुते हुन होटल ते, उन्हनि असांखे मान ॾींदे असां सां गॾु आया ऐं हिते शाह इनायत शहीद विलेज में साईं गोपांग साहिब जे घर, ऐं उते वरी जेको आहे ऑलरेडी असांजो आदर भाव जेको आहे सिंध जे सोणे, ऐं जेको हे ॾिसंदा आहियो तव्हां मुस्कुराईंदड़ चेहरो, उन खां वधीक कावड़ रखंदड़ चेहरो बि आहे अॼु ॾिसो। ऐं ही इमरान चांडियो जेको सहूलियतकारी करे पियो हिन ठाह जी, त ही मुंहिंजो कामरेड भाउ जेको तमामु घणो जंहिंजी महिनत आहे कराची में दोस्तनि खे गॾाइण जी। साईं वाहिद वधो साहिबु कोरंगी खां आयो आहे, साईं जलील आगरा साहिबु हे लियारी खां, इहे उहे दोस्त आहिनि जिन खे माण्हू फॉलो कनि था, जिन खे माण्हू ॿुधनि था, जेके राज भाग वारा माण्हू आहिनि। त हाणे असां पहिरियां वहीद खे चवंदासीं त हिन ख़ुशी जे मौक़े ते को तकरारी ॻाल्हि न, प्यार मोहबत वारी ॻाल्हि करे तव्हां सभिनी जेके बि 2000 खां मथे माण्हू ॾिसो पिया, उन्हनि खे मैसेज ॾे ऐं उन्हनि वसीले जेको बाद में ही वीडियो दोस्त ॾिसंदा उन्हनि खे ॿुधाए त शाइर नफ़ीस, हसास ऐं तमामु हिकिड़ा मोतबर ऐं संजीदा माण्हू हूंदा आहिनि। त ही जेको झेड़ो थियो या जेका बदमज़गी थी या जेका बि 2-3 ॾींहंनि जी जंग थी, उन ते अफ़सोस त हिन ॿिन्ही खे बि आहे, पर गॾोगॾु मुस्तक़बिल में जेके ॿिया न्यू कमर्स आहिनि, इधर उहे पोइट हुजनि या सिंगर हुजनि, उन्हनि जे लाइ कहिड़ो हिकु पैगाम ॾींदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां सभु दोस्त सिंधवासी या सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सॼी पोस्टूं ॾिसंदा हूंदव, इहे शाह जागीरानी साहिब सां वही दफ़े जो मसइलो, वही दफ़े असांजे शाह जागीरानी साहिब जो मसइलो, कुझु असांजा दोस्त हुनखे पिया ॻाल्हाइनि, कुझु हुन जा दोस्त असांखे पिया ॻाल्हाइनि। मुश्ताक भाउ कल्ह असां सां कचहरी कई हिन मौज़ूअ ते, असां चयो त असां तूं वॾो आहे, जीअं तूं चवंदे पोइ साईं वटि जागीरानी रांझाणी न साईं मुश्ताक सरकी साहिबु आयो, सॼी संगत समेत, चए बाबा हलो। मां चयो बाबा मां सीनियर आहे, हू जूनियर आहे, चए बाबा तूं नंढो न थी वेंदे। मां चयो ठीकु आहे बाबा असां हलूं था, भले हू वॾो, पहिरियों असांजी मेड़ क़बूल कई, जेका क़बूल आहे तव्हांजी मेड़। असां साईं शाह जागीरानी साहिब वटि जेकॾहिं हुन असां खां का ग़लती थी आहे त असां माज़रत था कयूं, जेकॾहिं हुन खां ग़लती थी आहे त हू बि असां माज़रत कयूं। अच्छा, हाणे हिते को अहिड़ो ख़ुशी जा 2-3 जुमला आहे सरगम न ठा थी वियो, हाणे सॼी सिंध ॾिसे थी, हाणे कंदो असां छॾींदासीं तव्हां सरगम चवंदव न त होॾे अलीगुल सराब चवंदो फलाणो राग ॿुधायो। अच्छा ठीकु आहे, ॿुधो हाणे तव्हां ॿ को ख़ुशी जे मौक़े ते इहो कोठो बोठो न लॻ, कोठे तेरी मां बदनाम अॼुकल्ह, छॾ कोठे ते चढ़ंदे त कम थी। हाणे ॿुधायो को अहिड़ो को बीतुम त वेही जे मूंसां ॻाल्हियूं कंदे, मयारी तूं बि थींदे, ॻाल्हि खे छॾे ॾे रुगो मां ॾोहारी न आहियां, ॾोहारी तूं बि थींदे, इन ॻाल्हि खे छॾे ॾे वेही जे मूंसां ॻाल्हियूं कंदे, मयारी तूं बि थींदे। हाणे शाइर ॾिसो, इमरान चांडियो, हाणे शाइर तव्हां सिंधवासी सभु इहे शाहिदी ॾियो त शाइर माना केॾा पाण ते अचे थी त शाइरी बि पंहिंजे दिफ़ा जी था कनि, मौक़े परस्तियारी था शाइरी कनि था। हाणे शाइरी में वरी ॿी हिकिड़ी हरकत हुई झेड़े करण जी, ठीकु आहे। त हाणे ओवर टू यू जेको आहे जागीरानी साहिब। अतमम नामी साहिब जो ख़ूबसूरत शेर आहे त अदा मुंहुं में हेॾो मुंहुं सम्झूं था ज़िक्र तुंहिंजो इबादत ख़ुदा गवाह, जंहिंसां मिले थी रूह खे राहत ख़ुदा गवाह, कंहिंसां बि काइनात में कुल्फत नथा रखूं, मज़हब असांजो आहे मोहबत ख़ुदा गवाह। वाह वाह, ॻाल्हि इहा आहे, हाणे जेकॾहिं कोई चवे हा ठीकु आहे, कंटिन्यू।
तमामु घणी वॾी महिरबानी अदा मुश्ताक सरकी साहिब ऐं ख़ासि तौर ते जेकी मूंसां हिते संगत गॾु आहे इमरान चांडियो साहिब, लाला काइम रिंद, सुराब सुमरू, अलीपुर मला, माजिद सुमो साहिब ऐं जेकी बि मूंसां राब्तनि में आहिनि दोस्त मासूम मुस्तफ़ा कुंबर, अरबाब इब्राहिम रहमू, एडवोकेट अहमद नवाज़, ॿ टे दोस्त ॿिया अब्दुल गफ़ार गोपांग साहिब जो मां नालो खणी चुका आहियां। हीअ जेके बि संगत हिते आया आहिनि, हीअ जेकी बि दोस्त वहीद अकड़े साहिब एॾा घुराया थी जेके दोस्त तव्हां गॾु आहिनि ये मुंहिंजा आहिनि दादा, न तव्हांजा आहिनि न हुनजा। तोसां गॾु अदा कंहिंजा सभु तव्हां ॿुधायो? इहो मां तव्हां ॾे मेड़ आंदा आहिनि, मां मेड़ आंदा आहिनि। हा हा सभु असांजा हा थिया बसि ओके। सिंध जा सभु दोस्त चाहींदड़ आहिनि, प्यार कंदा आहिनि। ॻाल्हि सिन्फ़ सां निकिती हुई, मोहबत ते ख़तम थी सिन्फ़। वाह 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 ज़बरदस्त। सो वहीद अकड़ो साहिब जेको आहे सो पहिरीं साहिब जा साहिब साहिब थी साहिब चओ साहिब अदा मुल्तान जो थोरो या साहिब हल ठीकु आहे। अच्छा हाणे ॿुध अदा हाणे साहिब चओ कहिड़ो ख़ुशी जे जेकॾहिं ईअं कंदो त मां वरी पुछां ॿुध हाणे ख़ुशी जे मौक़े ते कहिड़ो गुनगुनाईंदे? ॻाल्हि इहा आहे त दर ते हणो सदा लाइट हणो दर ते दिलबर पहुता आहिनि ऐं सिंध जो हिकिड़ो हीरो, सिंध जो दर्द रखंदड़, सिंध सां प्यार कंदड़, सिंध जा मसइला हल कराईंदड़, सो प्यारे दोस्त मुश्ताक सरकी खे मान ॾींदे मां पंहिंजो झेड़ो ख़तमु कयां थो। लव यू। पर ॻाल्हि इहा आहे त इन खां पहिरियां बि इलाही अप्रोच थी, वॾा सरदार मीर पीर मूंखे फ़ोन करे चुका आहिनि। पर हाणे वहीद साहिब ऐं तव्हां वरी गॾु वही साहिब साहब चए साहब चए वही धकड़ो बस मुंस जो फर्क ठीक है वही धकड़ो शाह साहिब फरमायो त साहिब तुंहिंजी साहिब साहिब तुंहिंजी साहिब अदा वरी शाह ॿुध साहिब इरशाद ओ इरशाद वरी वरी ॿुध शाह साहब ॿुध माण्हू ॿुधनि था हेरे वरी सोच शाह साहब ईअं बि चयो जिहास हिते आहे माना समझे तो ब्रेकन में शाह साहब असां सिंधनि खे दॿे बि विया जहिड़ा बि आहिनि पंहिंजा आहिनि त ठीकु आहे ॿुध हाणे तूं गानो ॿुधा साहिब शेर पढ़ंदा आलम सब आबाद करी वाह माशाल्लाह हाणे ख़ुशी जे मौके ते ख़ुशी जे मौके ते ख़ुशी जे मौके ते बस इहो आहे त हाणे ॻाल्हाइण कोई ॾे कोन थो हा तव्हां सभिनी जी वरी न महिरबानी हिकिड़ो को पंहिंजो गानो ख़ुशी जे मौके ते हा ख़ुशी जे मौके ते हा 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 ओ ॾाढियूं तो ते न हिकु तीर सां ॿ शिकार न कर तूं अॼु इहो न गानो आहे हा वठो जो हा ठीकु आहे ओ केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पोछो धार कई ओ ॾाढियूं तो ते में पकड़ केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पोछो धार कई संगत के मान नींदे संगत दर ते कई आई आहे अचो लाइव भाकुर अचो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ताड़ियूं 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 साईं हेरे अचो हेरे हेरो 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 कलाम कन में कंहिं चए त इहो चइबो अञा मूंखे अचो कलाम नचो अचो भाकुर मां पयो सरे मुंहिंजी भाकुर भाकुर दा भाकुर दिल सां हे बरोज दिल सां न पाईंदो बरोज दिल सां बाबा हाणे वरी बरोज डामोट असल में चए मां भाकुर पाईंदो ने पेट थो अचे असल में त हाणे ॿई ड्यूट कयो हिते ई ड्यूट हिकिड़ो थोरो बीह था हेरे थी हाणे अदा इहा लाइट पयो परे करे या पयो अचो ड्यूट हिकिड़ो गॾियल ख़ुशी जो साईं तो ते हा हा ठीकु आहे अचो में बबड़ बायूं आहिनि केॾा कुल करार कई प्यार कई ओछो पीरी धार कई अदा हिकिड़ो बरोच बि बीठो आहे बरोच कयो इहो डेडिकेट कर मरा मेरा हा हा मेरा त मेरा मंड मुगिरा वो मेरा त मेरा मंड मुगिरा वो नूर कसम सुहरी कसम ध्यान में जरा मेरा त तुझो बि बरोच के हिकिड़ो हाणे आयो त मेरा बलोची आहे ई सिंप कहिड़ी हुई ओ जानी जानी मर्शी मज़ेदार थ कुर्बानी कुलु इश्चा तुथ मिट्रु इश्चा तुथ मैया अर्दू हेरे अर्दू कादे जानी मर्शी मज़ेदार थ कुर्बानी अदा हे मुंहिंजो अर्द मोहम्मद डोमकी नंढेला जो मुंहिंजो दोस्त आहे प्यारो आहे ऐं सभिनी ख़बर आहे हेरे थी हाणे गार लाइव त नथो ॾेई सघां मजबूरी आहे हाणे बरोचकी में ठा ते तूं पंहिंजे कोई बरोचकी में ॻायो आहे बरोचकी में ख़ुशी जी ॻाल्हि आहे हिन दोस्त हे ख़ुशी बरोच कई हा मज़ा ऐं ख़ुशी आहे ठौंखे ए दोए दोस्तां थई इज़त खुदा एहतराम खुदा ऐं कुल वरी दर्द सूर तकलीफ़ हमा के शहर दुख पहुंचो दा हमा विसार दो आप ता भांकुर पाए माशाई मेहरबानी सोहराब अली गुल दा सोहराब अली गुल सोहराब अचो रे
वेहो हेरे जा हा हेरे लाइट हणो अली गुलमला हा असीं फनकार माण्हू करे प्यार ॼाणू न झगड़नि खां वाक़ुफ़ न तकरार ॼाणू। वाह। अॼु तमामु वॾी ख़ुशी जी जेकी ख़बर इहा आहे त मुश्ताक सर्की साहिबु आयो ऐं हिन ॿिन्ही दोस्तनि जो अॼु परचाव थी वियो। हूअं बि परतल हुया पर जेको फेसबुक ते दुनिया ॾिसो तव्हां ॿिन्ही जा परस्तार यार ख़ुदा खे मञो हेॾा ॾिठ खणी निकिता मां बलोचिस्तान में यार हमें मैसेज आते हैं खुद मर्शी हम सिंध शहर दोनों मजे शहर थे हम परचो शुदा मुबारकबाद शिया ए मई पादा ही ना पादा अदा हो जे सोराब सुमरो सोराब सुबह सुबह को साईं वो जो पर्दा पड़ दियो चरा पर्दा तो यो चरा ये बारी करे ही सॼो संसार जीअरो आपतरी जेसी ताईं प्यार जीअरो आपतरी ज़िंदगीअ जी जीता हर हाल में जेसी को फनकार जीअरो आपतरी। अॼु ॾाढी ख़ुशी थी मक़सूद इरशाद जागाणी साहब साईं खीरखंड थी आया हेरे। कोशिश हुई साईं ऐं बस हाणे चांहि जी पत्ती मां विच में अची वियो साईं वो पर्दे वालो तो चरा अदा पर्दे वारो साईं वाहिद वद पर्दा तो फाड़े पर्दा यो तो बुधाए बच्चा चाहे पर्दा चौथो पर्दा हां वो यो बुधायो संगत इहो साईं मुमताज़ मौलाई साहब जो कलाम आहे। हां ठीक है पर मां हिते शमन अली मीराली साहब जे कलाम सां शुरूआत कंदुमि। हा असां मिलणा हुया ताड़ियूं के छा मिलियो माण्हुनि वसान घटायो पोइ बि मुश्ताक सर्कीअ मिलायो हो पर्दा 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 वालो साईं बुधाए वडो प्यारो तो ॿुधाए इजाज़त साईं हाणे 100 150 गोरी दोस्त मिंट ॿुधाईंदो हा ओरे आत दिल ॾियाए ओरे आत दिल ॾियाए मुंहिंजा सिकी लदा सुणा हर हर घोर वञाए छो तो पर्दा करी तूं छो तो पर्दा करी तूं छो तो पर्दा करी तूं छो तो पर्दा करी तूं। अच्छा हाणे पब्लिक को व्यूज़ वठूं जेके वेल विशर हिते आयल आहिनि तव्हांजा घण घुरिया साईं साईं जलील आगरा साहब लियारी खां असांजो मोतबर साईं छा चवंदो जो के ठाते साईं मां जस्तो ॼां लाइट वारो हेॾे था मां जस्तो ॼां अव्हां खे त हिननि मोहबती माण्हुनि खे किन नंढियुनि ॻाल्हियुनि जे करे थिया ऐं उन्हनि लाइट मोहबती माण्हुनि खे तव्हां मिलाए करे हिन सिंध जो मान मथां कयो आहे उन जे लाइ मां ॿ लफ़्ज़ चवंदुसि किथे महर अली किथे तेरी सना किथे महर अली किथे तेरी सना गुस्ताख अखियां किथे जा लड़ियां मां ॿाहूं थो ॿधा सिंधी क़ौम खे त पाण में मुतहद थियो ॿधी कयो असां हाईजेक थियण वारा आहियूं असांजे लाइ तमामु वॾा प्लानिंगूं तयारु थियण वारियूं आहिनि ख़ुदा जे वास्ते पंहिंजा बि छा छॾे ऐं पाण में मोहबत ऐं एको पैदा कयो लख लाइक़ हा वाहिद साईं वाहिद वधो असांजो दोस्त छा चवंदो जो के हिन मोहबतुनि जे मेड़ा के मुश्ताक सर्की ईअं समझ जेके असां शाइर ऐं अदीब आहिनि उन्हनि खे गॾु करणु हिननि में मोहबत पैदा करणु सॼी सिंध वासी ख़ुशि थिया कराची खां वठी कश्मीर ताईं छाजे करे हीअ असांजो विरसो आहिनि जेकॾहिं हिननि में इख़्तिलाफ़ हूंदा साईं मुश्ताक साईं सिंध में करार न हूंदो चैन न हूंदो सो असांजी ॾाढी ख़ुशी आहे मुश्ताक सर्की ईअं सम्झो त होलसेल लॻो पिया जेको फ़ाइदो वठणो त वठो तव्हां छा चवंदो जो के हिन ठाह ते तव्हां ॿिन्ही जा फैन आहियो ॿिन्ही खे ॿुधंदा आहियो असां ॿिन्ही खे ॿुधंदा आहियूं ऐं तमामु घणी ख़ुशी थी अलाह कंदो ईअं ई असांजा सिंध जा जेके बि आहिनि फनकार आहिनि शाइर आहिनि सदाईं ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। तव्हां छा चवंदो साईं अदा ॿ सिंधी पाण में ठही आहे हिन खां वॾी का ॻाल्हि ई नथी थी सघे असां लाइ असां सिंधी ऐं पाण में ठही रहूं फनकार ऐं असां हिननि खे पंहिंजी क़ौम खे हिकु करे रहूं त बहितर आहे। तव्हां छा चवंदो नौजवान